नाज़िर असां के एक अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जाली अकाउंट्स स्कैंडल ऐं नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नाज़िन उन सिलसिले में अदालत नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू करण लाइ 30 जून ते तारीख़ मुक़रर करे छॾी आहे। ॿुधणी दौरान अदालत में वॾो वज़ीर मुराद अली शाह पेश न थियो। हिकु ॾींहुं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराई वई। अदालत शरीक जवाबदार मोहम्मद अली खे इश्तिहारी करार ॾेई गिरफ़्तारी वारंट जारी करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जाली अकाउंट्स स्कैंडल ऐं नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नाज़िन उन सिलसिले में अदालत नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू करण लाइ 30 जून ते तारीख़ मुक़रर करे छॾी आहे। ॿुधणी दौरान अदालत में वॾो वज़ीर मुराद अली शाह पेश न थियो। हिकु ॾींहुं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराई वई। अदालत शरीक जवाबदार मोहम्मद अली खे इश्तिहारी करार ॾेई गिरफ़्तारी वारंट जारी करण जो हुकुम ॾिनो आहे।